अस्सलाम नाज़रीन, सिंध एक्सप्रेस न्यूज़ में भली कार। नाज़रीन, कंबर में खबर शामिल कंदासीं। महबूब अली चांडियो जी कंबर लग सदर थाने जी हद गोट जुमा खान दाहोद में हसन दीन दाहोद जी ज़मीन ते बाअसर मुगेरी बिरादरी जे अमीर अली मुगेरी जी बचत शौकत मुगेरी वाजिद मुगेरी ऐं ॿिया बाअसर सरज़मीन ॿ जरेब रिकॉर्ड 7 फार्म ते कब्ज़ो करण चाहिनि था ऐं सारियनि जो पोखियल ॿिज ज़ियान करे मुंहिंजे सौट मुराद अली दाहोद ते हमिलो करे धक हणंदे ऐं मौतमार धमकियूं ॾींदे हिरासा कंदे चवंदा रहिया त ज़मीन छॾे हलिया वञो न त तोखे ऐं तुंहिंजे सौट खे मारे खून कंदासीं। जॾहिं त असां अहिड़ो इतला सदर थाणे ते ॾिनोसीं, जॾहिं त पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे लेती बाद छॾे ॾिनो आहे। असां SSP कंबर शहदाद कोट, DIG लाड़काणो ऐं IG सिंध सेशन कोर्ट कंबर ऐं इंटेलिजेंस इदारनि खे अपील था कयूं त असांजे मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।